वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जे सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कई, जंहिंमें ॿतरफ़ी सहकार वधाइण ऐं स्ट्रेटेजिक पार्टनरशिप खे हथी वठाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म जो उहिदो संभालण खां पोइ शहबाज शरीफ़ जो ही पहिरियों चीन जो दौरो आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि, ख़ुसूसी मुआविननि ऐं आला सरकारी अमलदारनि जो वफ़द बि वज़ीर आज़म सां गॾु आहे। बीजिंग में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जे सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं चीन विच में गॾियल सहकार, ख़ासि तौर ते इक़्तिसादी शोबनि में सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि सीपेक समेत घण तरफ़ी सहकार वधाइण ऐं स्ट्रेटेजिक पार्टनरशिप खे वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़ कयो। वज़ीर आज़म अॼु चीनी सीड़पकारनि ऐं पाकिस्तानी वापारियुनि सां बि मुलाक़ातूं कंदो। सीपेक समेत पाकिस्तान ऐं चीन विच में ॿतरफ़ी ताउन खे वधीक हथी वठाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी।